दोस्तों इस्लामाबाद में जो मुक़ाबलो हो सिंध पंजाब जो उस्ताद जलाल चांडियो ऐं अताउल्ला खान नियाज़ी जे विच में दोस्तों ही कलाकारी में गायकी में वॾो मुक़ाबलो हो सिंध पंजाब जो। वॾी आवाम गॾु थी सही, सिंध मां पंजाब मां वॾी आवाम गॾु थी। उस्ताद जलाल चांडियो जा चाहींदड़ गॾु थिया, अताउल्ला खान नियाज़ी जा चाहींदड़ गॾु थिया, सिंधी आवाम गॾु थी, सराइकी आवाम गॾु थी, पंजाबी आवाम गॾु थी। जेके बि उस्ताद जलाल चांडियो खे माना ॿुधनि पिया उहे सभु अची गॾु थिया, बलोच बि अची गॾु थिया जेके इस्लामाबाद में रहनि पिया। दोस्तों एॾी आवाम गॾु थी वई, वॾी तादाद हुई आवाम जी, लखनि में हुई। छो जो उन्हें ख़बर हुई त बाबा अॼु चोटी जो मुक़ाबलो आहे। ॿई उस्ताद आहिनि, हिकिड़ो उस्ताद जलाल चांडियो सिंध मां आयो आहे ऐं अताउल्ला खान नियाज़ी जेको आहे उहो पंजाब मां आहे। हाणे साईं सिंध वारनि बि ॿुधियो, हेॾा दुआऊं पिया कनि माण्हू, सिंध जा माण्हू दुआऊं पिया कनि त भाउ उस्ताद जलाल चांडियो जीती वञे, खटी वञे। सिंध जा माण्हू माना झर झंग में दुआऊं पिया कनि, ट्रैक्टर वारा दुआऊं पिया कनि, साईं ॿनियुनि वारा धराड़ पिया दुआऊं कनि, होटलनि वारा दुआऊं पिया कनि, ट्रकनि वारा दुआऊं पिया कनि। सिंध जी आवाम माना झर झंग में दुआऊं पिया करे, कचे वारा दुआऊं पिया कनि, से औरतूं बि दुआऊं पियूं कनि त भाउ उस्ताद खटी अचे, उस्ताद मुक़ाबलो खटे अचे। हेॾा अताउल्ला खान नियाज़ी लाइ साईं दुआऊं पियूं थियनि पूरे पंजाब में, सिंध मां पियूं थियनि पियूं, सिंध में बि हुनजा चाहींदड़, पर पंजाब पूरे में दुआऊं पियूं थियनि त बाबा उस्ताद अताउल्ला खान ईसा खिलवी नियाज़ी जेको आहे खटी वञे मुक़ाबलो। साईं मुक़ाबलो हाणे चोटी जो हुजे, हुन में सोनो ताज रखियो वियो त बाबा जेको जीतींदो, जेको मुक़ाबलो खटे वेंदो, उनखे इहो ताज पारायो वेंदो। आवाम जो वॾो हुजूम हुजे, वॾा वॾा इको साउंड लॻल हुजनि, वॾा लाउड स्पीकर लॻल हुजनि, माइकूं लॻल हुजनि, रिकॉर्डिंगूं थियनि पियूं, सकाफ़त खातो आयल हुजे साईं, कल्चर डिपार्टमेंट। ऐं स्टेज ते जेको आहे, जेको सेक्रेटरी जेको हुजे सकाफ़त, साईं अब्दुल हमीद आखूंद मौजूदु हुजे, निसार खोड़ो मौजूदु हुजे, ॿिया सिंध जा जेके रहनुमा, जेके सकाफ़त खाते वारा ऐं सिंध जा वज़ीर जेके उहे बि मौजूदु हुजनि, पंजाब जा वज़ीर बि मौजूदु हुजनि। साईं वॾे लेवल जो मुक़ाबलो, को नंढो त मुक़ाबलो कोन हो। हाणे उस्ताद जलाल चांडियो मैदान ते लथो, अताउल्ला खान नियाज़ी बि मैदान ते लथो। अताउल्ला खान नियाज़ी साईं कलाम ॻाइण शुरू कया। दोस्तों अताउल्ला खान नियाज़ी जेको आहे पहिरियों कलाम जेको ॻायो उहो कलाम हो, कमीज़ तेरी काली ते सोने फुलां वाली। कमीज तेरी काली सोने फुलां वाली। हाणे इहो कलाम ॻाई त बसि आवाम झूमजी वई दोस्तों, मस्तु थी वई। वरी दोस्तों ॿियो कलाम ॻाई त निकी जी ग़लती रुस ॻाई, ढोला तेरा कमाल है। बस इहो ॻाई त वरी बि आवाम झूमजी वई, मस्तु थी वई। त एॾी आवाम जेको आहे चाहे पई। हाणे इहो त कुदरती हिकिड़ी ॻाल्हि हुई त माना हुनजो गलो वेहिजी वियो, ॻाए न पियो सघे, न त हू बि घटि कोन हो कलाकार, हुनखे वॾा ॾोहिड़ा पिया अचनि, वॾी हुनखे मालूमात हुई, वॾी ॼाण हुई, पुराणो फनकार हो, उस्ताद रागी। साईं हाणे हेॾे उस्ताद जलाल चांडियो बि मैदान ते लथो, माण्हुनि जूं ताणुनि जी गूंज लॻी पियो हुजे, सिटियूं पिया वॼाइनि, आवाज़ पिया ॾियनि, बाबा जलाल 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 जलाल, ईअं आवाज़ पिया हलनि। दोस्तों उस्ताद जलाल चांडियो मैदान ते लथो, मैदान ते लथो उस्ताद जलाल चांडियो माना जेको आहे राणो बि ॿुधायो। राणो इस्लामाबाद में गूंजियो त माना तव्हां छा था सम्झो, आवाम झूमजी वई, बसि मस्तु थी वई राणे जो ॿुधी। जेको सिंध पंजाब जी आवाम, बलूचिस्तान जी आवाम माना ख़ुशि थी वई, नचे पई, कुॾे पई। ऐं उस्ताद राणो पिया ॻायो, उस्ताद जो आवाज़ अहिड़ो हुजे माना जहिड़ो बबर शेर अची वियो मैदान ते। ऐं उस्ताद खड़ताल, अहिड़ी खड़ताल वॼाई, अहिड़ो यख़्तारो वॼायो जो माना हुनजो को रिकॉर्ड ई न आहे। दोस्तों ख़बर ॿुध, मूं महिल सोचियो परचण खां वॾो थियो त थरचण खे ॾिसी चए पई, राणो रुसी ॾन जो थियो वला, छा करे मूं मल वजूं, छा करे मूं मल अजूं,
भलो साईं मूंसां परचे जे दियूं ये महफ़िलूं जेके आहिनि अॼु ताईं सकाफ़त खाते वटि महफ़ूज़ पियूं आहिनि दोस्तो, अञा उन जारी न कयूं आहिनि दोस्तो, अञा तहक़ीक़ तलब आहे। इहे जेके ॻाल्हियूं असां कयूं था हिन में तहक़ीक़ जी गुंजाइश आहे दोस्तो। त छो जो असां बि जेके उस्ताद जलालचंद जा आशिक़ आहिनि उन्हनि खां पुछिया कयूं आहिनि ॻाल्हियूं, पोइ ही वीडियो ठाहियो आहे दोस्तो। ईअं न ठाहियो आहे, हवाई फायर न कयो आहे दोस्तो, महिनत कई आहे इन ते ऐं उमेद तव्हांखे वणंदो दोस्तो। दोस्तो उस्ताद जलालचंद जेको आहे राणो ॿुधायो त तमामु झूमिजी वई, माना बसि आपे मां ॿाहिरि थी वई। राणो अहिड़ो उस्ताद जो सुर हुजे, राणे ते माना उस्ताद जलालचंद खे उबूर हुजे। पोइ वरी उस्ताद जलालचंद माना हिकिड़ो ॿियो कलाम ॻायो, इश्क न मज़हब मंगदा ओ इश्क न मज़हब मंगदा। हाणे इहो कलाम ॻाई त पोइ बि आवाम मस्तु थी वई दोस्तो। ॿियो कलाम दोस्तो उस्ताद जलालचंद ने ॻायो ॿियो कलाम, तैं नई सुणी आहे। इहो कलाम जी ॻाई त आवाम साईं झूमिजी वई, बसि मदहोश थी वई दोस्तो। उन ते अलॻि कहिड़ी कैफ़ियत हिकिड़ी तारी थी वई दोस्तो, वॾी कैफ़ियत तारी थी वई ऐं आवाम में होश न रहियो। माना एॾो उस्ताद जो कलाम ॿुधी जज़्बाती थी विया, उस्ताद जा ॾोहीड़ा ॿुधी, उस्ताद जो कलाम ॿुधी माना मदहोश थी विया दोस्तो। दोस्तो हिकिड़ो जेको कलाम हो जंहिं ते आवाम वॾी झूमिजी वई ऐं उस्ताद खे लहण ई न पिए ॾे, सफ़ा मस्तु थी वई आवाम, उहो जुदाई मेरी जलेंदी जान। जुदाई मेरी जलेंदी जान, जुदाई मेरी जलेंदी जान, तैं त मिलण दी ॻाल्हि ई छोड़ी, तैं त मिलण दी ॻाल्हि ई छोड़ी, जुदाई मेरी जलेंदी जान। बसि इहो कलाम जेको हो न उस्ताद खे माना हिकिड़ो टिको, बसि इहो कलाम जॾहिं सिंध पंजाब जी आवाम ॿुधियो त बसि उस्ताद खे माना खटराए छॾियूं, बसि चयो त बाबा उस्ताद जीतल आहे। बसि उस्ताद जो कलाम इहो जेको इहो माना आख़िरी धक हो, जेको माना वार हूंदो आहे न हिकिड़ो आख़िरी, बसि उस्ताद खे माना इन कलाम खटराए छॾियो हिकिड़ो राणे। ॿियो हिन कलाम जुदाई मेरी जलेंदी जान दोस्तो, तमामु भलो उस्ताद कलाम ॻायो ऐं आवाम सॼी पसंदि कयो सिंध पंजाबी दोस्तो। हुन खां पोइ जेको आहे आवाम झूमिजी वई, आवाम पैसा पे घुरे, नोट पे घुरे, माण्हू नचनि पिया, झूमनि पिया, सीटियूं पिया वॼाइनि, ताड़ियूं पिया वॼाइनि, ख़ुशि पिया थियनि दोस्तो। दोस्तो पोइ जेको स्टेज सेक्रेटरी हो, सेक्रेटरी सकाफ़त साईं अब्दुल हमीद आख़ून साहिबु, उन चयो त बाबा स्टेज ते ॻाल्हाई, उन चयो त बाबा असां उन जेको आहे फ़नकार खे इनाम ॾींदासीं सोनो ताज। इहो सिंध पंजाब जो मुक़ाबिलो थियलो। हाणे इन में तव्हां ॿुधाईंदो त केरु खटियो आहे, सिंध जो फ़नकार उस्ताद जलालचंद जो खटियो आहे या पंजाब जो फ़नकार जेको आहे अताउल्ला खान नियाज़ी खटियो आहे। असांजे लाइ ॿई क़ाबिल एतिराम आहिनि, ॿई वॾा कलाकार आहिनि, वॾा फ़नकार आहिनि। असां ॿिन्हिनि खे मञता था ॾियूं, ॿिन्हिनि खे मञूं था, ॿिन्ही लाइ इज़त आहे। पोइ आवाम जेको आहे उस्ताद जलालचंद ते माना हुक अहिड़ा आया त बाबा उस्ताद खटी वियो आहे, उस्ताद खटी वियो आहे, हथु मथे कयूं त पोइ ख़बर पइजी वई त बाबा उस्ताद खटे वियो आहे। ऐं अताउल्ला खान नियाज़ी पाण मञियो, छो जो आवाज़ हुनजो वेही वियो, ॻाए कोन पियो सघे, हुन बि उस्ताद खे भाकुर पाए चयो त बाबा ही खटे वियो आहे उस्ताद। पोइ ईअं उस्ताद जलालचंद खे सोनो ताज पारायो वियो दोस्तो, वॾो एज़ाज़ ॾिनो वियो, वॾो हुनखे आजियाणियो ॾिनो वियो दोस्तो। दोस्तो ईअं उस्ताद जलालचंद सोनो ताज पाए खटे सिंध में पहुतो ऐं ते ॾींहं खां वठी उस्ताद जलालचंद खे चवणु लॻा माण्हू त
त बाबा सिंध जो बेताज बादशाह आहे फ़नकार करताल ऐं चपड़ी जो बेताज बादशाह इहो मशहूरु थी वियो दोस्तों। उस्ताद जलाल चंद जो अहिड़ो राग ॻायो दोस्तों। उस्ताद जलाल चंद अॼु असां में न आहे रहियो, पर हुन जूं यादूं, हुन जूं ॻाल्हियूं, हुन जा कलाम, हुन जा ॾोहीड़ा असांजे विच में मौजूदु आहिनि दोस्तों। उस्ताद जलाल चंद जो हिकिड़ो अमर रागी हो ऐं अमर रागी रहंदो। दुआ कयो दोस्तों त अल्लाह पाक खेसि जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए ऐं संदसि बख़्शी फ़रमाए, आमीन। दोस्तों मां सम्झा थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजी चैनल कामरान जानी सिंधी, कामरान जानी क्लासिक इन्हनि ॿिन्ही खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानी। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।